बाबा बाबा ये तुझे हथन में छा है? कुछ भी ना है पुत्र। न न बाबा बाबा ही कुछ आए बुधाए नहीं बाबा बाबा ये तुझे हथन में छा है? हाँ पुत्र पुत्र ये गुलाब जो गुल है जेको टिण खां पहिरियां ई मुरझाइजी घुमाइजी वियो। पुट ही कुंवारी मां जो औलाद आहे। गुलाब जो गुल आहे? अरे बाबा ये कुंवारी मां जो औलाद आहे? हाँ पुत्र ये कुंवारी मां जो औलाद आहे जे पंहिंजे पाप खे लिकाइण लाइ हिनखे गंद जे ढेर ते उछलाए छॾियो ऐं कुता कुता हिनखे चीरे ॾेई रहिया हुआ। पुट हिन जूं आङूं जॾहिं मुंहिंजे किरन ते पई न त मूं वञी ॾिठो त कुता हिनखे खाई रहिया हुआ ऐं पाण में विड़ी बि रहिया हुआ। मूं हिनखे छॾाइण जी भरपूर कोशिशि कई पुट मूं ते बि हमलो करे मूं पंहिंजी जान जी परवाह न कई पर हिन मासूम गुल खे छॾाए वरितो। पुट जॾहिं हिनखे पंहिंजे हथ ते कयो न त हिन जूं अखियूं खुलियूं ऐं मूं महसूसु कयो त हिन जूं अखियुनि में कुझु सुवाल आहे ऐं मूंखां पुछी रहिया आहिनि त मुंहिंजी ग़लती कहिड़ी हुई मुंहिंजी ग़लती जो मूंखे एॾी वॾी सज़ा मिली। ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते हुन जूं अखियूं बंदि थी वियूं ऐं हिन जो साह जो सॻो हमेशह लाइ टुटी वियो। पर बाबा बाबा हिन जी मां काॾे वई हुई जो हिनखे कुता खाई विया? पुट इहो उनजी मां त हुई जे हिन मासूम खे गंद जे ढेर ते उछलाए छॾियो। हिनजी मां त हुई न न बाबा न। हाँ इहा मां नथी थी सघे जेका पंहिंजी औलाद खे गंद जे ढेर ते उछलाए। न बाबा न। बाबा तोखे ख़बर आहे न मां हूंदी हुई मूंखे पंहिंजे हथनि सां मानी खाराईंदी हुई मूंखे मिठियूं ॾींदी हुई ऐं बाबा मूंखे खीर बि पीआरींदी हुई। न बाबा न न न बाबा इहा मां नथी थी सघे। हा इहा मां नथी थी सघे बाबा इहा न न। पुट तुंहिंजी मां ऐं हिन जी मां में फ़र्क़ु आहे पुट। कहिड़ो फ़र्क़ु आहे बाबा मुंहिंजी मां ऐं हिन जी मां में? पुट हिन जी मां उहा औरत हुई जे पंहिंजे गुनाहनि खे लिकाइण लाइ ऐं ज़माने जे ताननि में खे सहण खां पहिरियां ई हिन मासूम खे गंद जे ढेर ते उछलाए छॾियो। ऐं तुंहिंजी मां इहे कोन हुई पुट ही कुंवारी मां जो औलाद आहे बच्चा कुंवारी मां जो औलाद आहे। बाबा ही चई छा थो? बाबा तूं चरियो थी विया तूं चवंदे बबलू चरियो आहे अॼु तूं चरियो थी आई। मां चरियो आहियां जॾहिं हिन ॾे में ज़ालिम दरिंदा अहिड़ा कहिड़ा कुता करतूत कंदा न त मूं जहिड़ो इंसान चरियो थी वेंदो पागल बणिजी वेंदो पुट हाणे तूं हिते वेह त मां हिन मासूम खे मिठी मां हवाले करे ॾियां छो त हिन जी मां त हिनखे पंहिंजी गोद न वरितो मूंखे यकीन आहे त हीअ धरती मां हिनखे पंहिंजी गोद में ज़रूरु वठंदी। बाबा मां ॾिसां? हाँ बाबा चवनि था बबलू चरियो आहे। अरे न मां चरियो न आहियां इहा
या मां कीअं थी सघे जे पंहिंजो गुलनि जहिड़ो बचिड़ो ढेर ते उछलाए छॾियो ऐं हुनखे लोलू कुता खाई विया न या मां न बबलू या मां न या डायण आहे डायण आहे अरे बबलू छाते डायण लगती रात को और भाग रही जा न बबलू बोली बाबा ने कुत्ता ने खाई कुत्ता के खाइयो चली छा ओ न कुत्ता बाबे के खाई हां के जा कुत्ता बाबे के खाइया लगे तो कुत्तन लंबावे पिटाएगा अदा खुदू बाबा सुबह नमाज ते ॾींदो आहे न वञे त रस्ते ते गंद जे ढेर ते हुन मासूम खे कुत्ता खाइया कुत्ता खाइया मासूम खे अरे तू तो सॼे घर खे चढ़ियो असांजे घर में ॿार आहे न त कुत्ता कंहिंखे खाईंदा अदा खुदू पंहिंजे घर जो ॿार न ओ ॿार हुनखे कुत्ता खाइया घर में न ॿार कुत्ता खाइया चवे छा तो कल्ह थड़ी थई छा अदा खुदू तुम हंदी छो न तूं बाबा चए पियो कुंवारी मां जो कयल पाप आहे न त पोइ बाबा जो कहिड़ो कमु हो जो परावा उछलायल ॿार घर में खणी थो अचे अदा खुदू ॾिस ॻाल्हि ॿुध बाबा हिकु नेकीअ जो कमु कयो आहे न हा साईं बाबा ठीकु हो कयो ग़लतियूं कनि हिकिड़ा ऐं लोड़ो वरी अबो अरे सदा त हुननि खे अचणु घुरिजे न जिन इहे कुदो कमु कयो आहे अदा खुदू ॻाल्हि ॿुध अलाह साईं हुननि खे ज़रूरु सज़ा ॾींदो हा हाणे हिकिड़ो कमु कर बाबा ऐं तूं ॿीगो वठो घर जे दर ते टंगे छॾियो पोइ पालियो परावा ॿार पालियो अदा खुदू जेड़ी महिल ॾिस तेरी महिल छिता लॻो पियो बाबा ठीकु हो कयो आहे चङनि कमनि जो घर खे सुधारे थिए थी हाणे भलाई जा कम थो करे पियो अरे छा थियो मुंहिंजे घर खे तुंहिंजो रब मुखारो करे छॾियो आहे बाक़ी त सभु ठीकु आहे न बाबा तुंहिंजो कहिड़ो कमु जो परावा उछलायल ॿार घर में खणी आहे माण्हू छा चवंदा अरे छा वरी छा चवंदा माण्हू मूं कहिड़ो गुनाह जो कमु कयो आहे ॿार ई खणी कब्र हवाले कयो अथमि कहिड़ो ॾोह कयो अथमि बाबा इन हरामी ॿार खे भले कुत्ता खाई वञा चङो न चओ न हरामी हरामी त उहे इंसान आहिनि उहे इंसान जेका पंहिंजी हवस पूरी करण लाइ मज़लूम औरतुनि ते ज़ुल्म कंदा आहिनि ऐं उनजे ॾोह जी सज़ा मासूम ॿार पैदा थी कंदा आहिनि उहे आहिनि हरामी हिकिड़ो कमु कर स्पीकर खण ऐं वॉइस माण्हुनि खे ॿुधाए त इहो कमु न कर रोक उन्हनि व्याज खोलनि खे जेके वसंदड़ बेड़ा बयान करे छा अथनि रोक उन्हनि सरदारनि खे जेके पंहिंजी अजाई हथ धरणी ऐं थाके जवान ख़ातिर बिरादरनि खे रत में वेझारे तबाह ऐं बर्बाद करे छॾनि रोक उन्हनि डॉक्टरनि खे जेके पैसे जे ख़ातिर ॿ नंबर दवाऊं हलाए असां इंसानी जाननि सां खेॾनि था पिया रोक उन्हनि दुकानदारनि खे शहर जी मिलावट करे ॿिन्ही हथनि सां असांखे लुटे फुरे रहिया आहिनि बाबा तो भाग में घणई आया मुरलियूं वजाए मरी खपी विया हो बाबा ये कौम सुधरणी कान थई अरे तो जड़ा जे न कौम में हूंदा न त पोइ कौम काथों सुधरंदी तो जड़नि खे न औरत जे इज़त जी ख़बर न न्याणीअ जे एतिराम जी ख़बर त पोइ इहा कौम कीअं सुधरे बाबा चइबो सच हथो ठको जवान जवान न्याणी शारा निकरी ॿ महीना लड़ाई कन थी अरे उहा मुंहिंजी धीअ न मुंहिंजो पुट आहे पुट मूंखे हुन ते पूरो एतमाद आहे बाबा अदीरानी शहर में छा कंदी आहे दूर पंहिंजे शहर में छा कंदी अदा खुद को तू दूर जड़ो तो पाए
जे वक्त अची तो बारता रुगो जी जखी लगे कहां इन गिरफ्तार हल 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 बाबा बाबा के जाजो न कम जो न कम करे न कार करे रुगो होटल ते अध को पचाए ते पियो दो ए कुकड़े तू गोरियो वेठो कराई दो बाबा बाबा अतो कुतु रुगो मुके मारे दो भला छ हां पुट तू उन्हें गाल ते न वठ उन त असांजो सफ़ा सत्यानाश करे छॾियो आहे घर खे बर्बादी तबाह करे छॾियो आहे पुट हाणे तूं वञ तूं ॾिसो पंहिंजो आहे न सोट तुंहिंजो उहो अचे ॾिस ज़मीन तो आयो या कोन आयो हा बाबा वञ हा हा बाबा बाबा रस्ते में अचे तो पियो हा हा ओ दुकान खां गुज़रियो चयो मां हा अचे थो हा अचे तो अचे अदा अदा जवाब जी ॻाल्हि तो करे न हा 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 अचे थो यार बनीअ ते वियो फसुल ॾिसण वियो ख़बर न आहे देर हाणे छोकिरीअ ते पर तो मानी खबी आहे बाबा बाबा अॻे अम्मा मानी खाराईंदी हुई न हाणे त अधी राणी भी पढ़े थी पई बाबा मुखे ये मानी कोन थी वणे बाबा जेको तूं सफ़ा चरियो आई तुंहिंजी माउ थी आहे न त तोखे पंहिंजे हथनि सां मानी खाराए ऐं राणी बि पढ़ण लाइ शहर वियल आहे इनशाला उहा तालीम मुकमल करे अची वेंदी तूं उहा बि तोखे पंहिंजे हथनि सां मानी करे हा बाबा जॾहिं अधी राणी ईंदी न हा पोइ पाणे मां मानी खाईंदुसि बाबा हा ठीकु आहे पुटु हाणे भला मां ॿाहिरि ज़मीन तो चकर ॾेई मोटी थो अचां ठीकु आहे पुटु ठीकु आहे बाबा अधो खुद भी मूंखे मारे थो ऐं अदा जवाब बि ख़र्ची नथो ॾे छा थियो अथई चरिया अदा जवाब अदा खुद किन्नू है किन्नू न ज़मीन जो कम तू तो अकेलो करे हुरुगो खाए तो खा हेडो पेट थी वियो अथसि अदा तू अकेलो बनी त छो कम कंदो है हां अरे ज़मीन जो कहिड़ो कमु हूंदो आहे वेंदो आहे चकर ॾींहुं मोटी ईंदो आहे कपो निकिरो आहे ज़मीन ते अदा जवाब अॼु खां पोइ आऊं तो था गॾु ज़मीन ते हलंदुसि हा अरे बाबा हलंदे हाली खां हल ॿियो अदा जवाब इलाही ॾींहं थी विया आहिनि बालूअ जे दुकान जा गंढा न 20 रुपया ॾे ख़र्ची मां गंढा खाईंदा 20 रुपया ॾियां थो सुभाणे न ॿुधायां ठीकु आहे वालेकुम अस्सलाम नौकरी सामान रानी केतिरो टाइम लॻंदो या तो खाई मोकिलण छो जनाब तकड़ आहे छा तकड़ त नाहे पर मूंखे भउ आहे कि तूं तालीम जे नशे में मूंखे विसारे न वई ॾिस वाजी मां पढ़ण वई आहियां तोखे विसारण न चरिया विसरंदा त उहे आहिनि जेके दिलनि में न आहिनि ऐं तोखे त ख़बर आहे त तालीम अहिड़ी शइ आहे जंहिंसां सॼी ज़िंदगी खुशबूदार थी वेंदी आहे तालीम सां ई त इंसान खे हलाल ऐं हराम जी सुञाणप थींदी आहे पर रानी केतिरी पढ़ियल लिखियल छोकिरियूं पंहिंजे माइटनि जी इज़त मिटीअ में मिलाए पंहिंजे चंगड़नि सां हली वेंदियूं आहिनि उन्हनि जा किताब पढ़िया हूंदा उन्हनि वटि मुकमल शौर न हूंदो ऐं साईं जंहिं वटि शौर न आहे मां सम्झां थी त उनजे पढ़ण लिखण जो को फ़ाइदो कोन्हे बस कर वजू
मां उन्हनि औरतुनि मां रहिया। मां यूनिवर्सिटीअ में अंग्रेज़ी किताबनि सां गॾु भाइरनि जी गैरत खे पढ़ियो आहे, पीउ माउ जी इज़त खे पढ़ियो आहे, सचल खे पढ़ियो आहे, सामी खे पढ़ियो आहे, ससुई खे पढ़ियो आहे, मारवी खे पढ़ियो आहे, मूं सिंध जे सुरवाण शाह लतीफ़ खे पढ़ियो आहे, ऐं मूं पंहिंजो पाण खे पढ़ियो आहे। राणी मुंहिंजी नंढपण खां वठी हिन महिल जी ज़िंदगी में पुराणीअ खां सवाइ ॿियो को बि न आहे। ऐं इज़त मोहबत ऐं प्यार जो भरम रखिया। मां जिथे भी रही आहियां, मुंहिंजे दिमाग़ जो लाशौर हिस्सो हमेशह सुजाॻ रहियो आहे, ऐं मां जिथे बि हुजां सदाईं मुंहिंजे दिलि जी धड़कन, मुंहिंजो सोटु, मुंहिंजो वाजिद रहियो आहे। राणी अलाए छो मां जॾहिं तोखे ॾिसंदो आहियां पंहिंजे दिलि खे झलींदे बि पाण ते कंट्रोल न आहियां करे सघंदो। ईअं लॻंदो आहे जीअं ख़्याल गर्मीअ जे घाट में पिसजण जी कोशिशि कंदा हुआ। तॾहिं मां बि माज़ी जा वर्क ठाहींदी आहियां ऐं यादूं जी सेर विझंदी आहियां। हुन सेरे ते मूंसां गॾु सिर्फ़ु मुंहिंजो वाजिद ई हूंदो आहे। राणी मुंहिंजी बि हयाती तोखां बिना ईअं आहे जीअं सहरा में बीठल बिना कमरे को कोन हूंदो आहे। वाजिद, मां जिथे बि हुजां, किथे हुजां या पर कॾहिं बि मूंखे पाण खां परे महसूसु न कंदी, छो त मां जिथे बि हूंदी आहियां तुंहिंजी तांग मुंहिंजे मन अंदरि में सदा ई रहंदी आहे। राणी अलाए छो इहे सभई उसनात हुजण जे बावजूदि मूंखे को डपु थींदो आहे। मूंखे तुंहिंजो प्यारु न थींदो आहे। छिकरे दस्तूर मूजिब तूं इहो थो सम्झी त राणी शहर जी रोशनी ने वक़्त जे वाचुरनि में पंहिंजो पाण विञाए वेहंदी त इहा तुंहिंजी भुल ऐं तुंहिंजे एतमाद जी खोट आहे। राणी मुंहिंजो बि तोखां इहे ई उमेदूं आहिनि, पर हितां जे माण्हुनि जा वात अलाए छा छा पिया चवंदा वञनि। माण्हू ऐं खून जा वात कीअं बंदि कया आहिनि वाजिद? मां तोखे वधीक कुझु बि नथी चई सघां, रुॻो एतिरो चवां थी त मुंहिंजे करे कॾहिं बि मुंहिंजे पीउ, मुंहिंजे भाइरनि या तोखे शर्मिंदगी जो मुंहुं न ॾिसणो पवंदो। ख़ैर, हाणे थकियल आई आहियां, मां आराम कंदसि। ठीकु आहे, आराम कयो। मां बि राति जो इंतज़ार पियो कयां। मैं काॾे गायब थी वियो? बाबा घर कोन्हे? छा तूं ॿाहिरि वियल आहे किथे? वालेकुम सलाम। पुट वाजिद, तूं बनी तो मोटी है? हा चाचा, बनीअ ते वियो हुउसि। माशाल्लाह फसल बि सुठो थियो आहे। माशाल्लाह पुट। पुट मां सोचां पियो त फसल लॻे ऐं राणी जी तालीम मुकमल थिए त तव्हां ॿिन्हिनि जी शादी कराए छॾिया। चाचा जीअं तव्हांजी मर्ज़ी। हा, हिन जी सोचजांइ, हिन जी शादी कराइजांइ। बाक़ी असांजे बारे में न सोचजांइ। तुझे बारे में सोचा न, अण सुधरे लाइ बारे में मां कोन सोची तुसे। बाबा छाते सुधरा, छाते सुधरा? हिकिड़ी भेण हुई, सावण खान साहब खे ॾेई छॾी। उते हथ को ॾे वठ करे किथां न किथां पणिजी पवां। अरे तोखे शर्म नथो अचे? तुंहिंजी शादी शादी शादी, अरे मां कोन अण सुधरे लाइ शादी कराईंदो। जे शादी कराईंदो उहा बि मूंखे पालणी पवंदी, कोन कराईंदुसि तुंहिंजी शादी। जेसिताईं न सुधरंदे ईअं ई मरी वेंदे, ईअं ई कपी वेंदे। बाबा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो नालो बि ख़ुदन ऐं ख़ुदन वॾो खेॾकर आहे। कॾहिं अहिड़ो कंकड़ ॻिची में विझंदो राजन खे न सही। छा सोची अमां मर्याद हुई हिकिड़ी। हिकु मुंहिंजो ख़्यालु, तव्हां त मुंहिंजा दुश्मन आहियो, दुश्मन। हा सही, माणे मर्याद खे वॾा सुख ॾिना हुयई। असां तुंहिंजा दुश्मन आहियूं। हिकिड़ी भेण अथई, उहा बि तुंहिंजी दुश्मन, वाजिद बि तुंहिंजो दुश्मन, हू गुगदाम चरियो बि तुंहिंजो दुश्मन, ऐं मां पीउ बि तुंहिंजो दुश्मन। हा हा, सभु दुश्मन हो मुंहिंजा, कोई कोन्हे को मुंहिंजो। अरे अरे कहिड़ो पीउ हूंदो आहे जेको औलाद जो दुश्मन थींदो आहे? अरे मूं त सोचियो हुयो त तूं सुधरंदे ऐं पीढ़ीअ में मुंहिंजो सहारो पहुचंदो, पर तुंहिंजे हिन ज़मीन ते, हिन दिमाग़ ते, हिन दिलि ते बेग़ैरताई जी
दस जमी वई आहे 10 कॾहिं त थदा थियो छॾियो सुधरी वेंदो मुश्किल आहे हिन जो सुधरण मुश्किल आहे ही बेज़मीर इंसान आहे हिनखे जेकॾहिं सुधरणो हुजे हा न त कॾो अॻ में सुधरे हा हाणे कोन सुधरंदो ओ बाबा यही लफ़्ज़ यही तो जा लफ़्ज़ मुझे अंदर के वठन था जीअ खे जी लॻनि था कहिड़ो हिन घर में मां रहां हल घेर में रहां कैप्टन पुट घेर में रहां न चवंदा पियो चाचा वॾो आहे किथे कुझु करे न वेंदे पाण खे चङो पुट तूं इहो ॿुधाए त बबलू किथे आहे हिन मानी खाधी हलाइनि चरियाण बचियो आहे नी चिंता मारी थी पई चाचा बबलू हिते ई वेठो हुयो 20 रुपया वठी वियो आहे शइ वठण चङो पुट हुनखे वञी ॾिस ऐं इनामो खाइसि मानी खाधीअ थी हलाइनि ऐं हा चाचा राणी आई आहे अंदरि आराम करे राणी थी इहा आई आहे न ठीकु आहे बाबा की आयो तव्हां बिस्मिल्लाह कया खोर वञा मां पंहिंजी धीअ न्याणी खां पुटु ठीकु आहीं ख़ैर सां तूं इम्तिहान थी विया पुटु बाबा मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं ख़ैर सां इम्तिहान बि थी विया बसि अलाह कंदो त रिज़ल्ट सुठो ईंदो अलाह कंदो उहो मुंहिंजो ख़ालिक अख़बार कंदो त तूं पढ़ी पास थींदी मुंहिंजो हिन पीढ़ीअ में नालो रोशन करे वेंदीअ मूं हिननि माण्हुनि जा प्रेरणा ताना सही तोखे पढ़ाइण लाइ शहर मोकिलियो थी पर मुंहिंजो क़दुरु कजांदी बाबा जीअं अवां मुंहिंजी परवरिश कई आहे मूं ते एतमाद कयो आहे मां चाहींदसि त हर वालदेन पंहिंजी औलाद तरफ़ ईअं ई ध्यानु ॾियनि हा धीअ मां माण्हुनि जे महिननि ताननि खां बिल्कुलु कोट घुसी ऐं पंहिंजो सही जमा पुॼी तूं न्याणी तोखे न्याणी कीअं चवां तूं त मुंहिंजो पुटु आहीं न तूं मुंहिंजो सुहिणो पुटु आहीं तूं ते लॻाए छॾी अथमि धीअ हाणे मुंहिंजी इज़त जो ख़्यालु हाणे मां वञा थो ॾींहुं त पोइ मोटी अचां थो ठीकु आहे जी बाबा तूं आराम कर बाबा दुनिया में हर वादे नहीं पंहिंजी औलाद ते एतमाद कनि हर शइ खे कोई करे छॾे मूंखे त ॾिसी परेशान छो थी वई आहे ही असांजो ॻोठु आहे ऐं मां ॻोठ जे वॾेरे जो पुटु आहियां यानी असीं चङा आहियूं ॻोठ जा नादर खान तूं पंहिंजो पाण खे हिन ॻोठ जो चङो थो चईं पर चङा त ईअं नाहिनि कंदा जो बिना दर खटकाइण जे कंहिंजे घर हलिया अचनि ओके बाबा हाणे ॻाल्हि ॿुध न जॾहिं खां यूनिवर्सिटी जूं मोकलियूं थियूं आहिनि ऐं मूंखे कोन ॾिठो आहे हिकु आशिक़ जे दिलि में सिक त पैदा थींदी न आहे मूंखे सिक लॻी ऐं मजबूर थी तो वटि हलियो आहे मूंखे तुंहिंजो हीअं मुंहिंजे घर अचणु बिल्कुलु बि पसंदि न आहे ओके बाबा ओके ठीकु आहे उहा ग़लती पर हिन दिलि जी ग़लती आहे न जेका मूंखे मजबूर थी करे तो वटि करण लाइ
तरह ख़बर आहे मुंहिंजी तबियत जी बि ऐं मुंहिंजी आदतुनि जी बि तूं इहो बि ॼाणी थो त मुंहिंजो रिश्तो मुंहिंजे सौट सां तइ थियल आहे मां हुनजी अमानत आहियां हुनजी मंग आहियां कोई बि अहिड़ियूं ॻाल्हियूं रानी डार्लिंग कृष्णा तुम पढ़ी लिखी आही मूं सोचो त तूं कुझु मॉडर्न थी हूंदी आहे पर वेरी सैड यार तूं त साॻी ॻोठाणी छोकिरी आहीं ॻाल्हि ॿुध नंढपण जा मङणा त छा निकाह बि न लॻा आहिनि निकाह बि जाइज़ न आहे असां ग़रीब माण्हुनि जी वाता निकल लफ़्ज़ निकाह जेतिरी हैसियत रखंदो आहे नंदर खान ऐं रही ॻाल्हि नंढे हूंदे जी त मां ऐं वाजिद नंढे हूंदे खां हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं मां कॾहिं बि न चाहींदसि त मुंहिंजे करे मुंहिंजे घर वारनि खे का बि तकलीफ़ थिए मुंहिंजो घोटु थींदो त सिर्फ़ु वाजिद घोट थींदो नो 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 नेवर वाजिद घोट थींदो ॻाल्हि ॿुधी छॾ जेकॾहिं तो अहिड़ी हरकत कई न त पाण सम्झी थी आऊं बर्दाश्त कोन करुसि तूं मुंहिंजे मोहबत जो मज़ाक में उॾाई तुंहिंजो मुड़ुसु थींदो न कोन थींदो मुड़ुसु छो छो त मां तोसां प्यार कयां थो तूं मुंहिंजी पसंदि आहीं ऐं मुंहिंजी पसंदि खे ॿिए जी थिए इम्पॉसिबल कहिड़ो प्यार छाजो प्यार कीअं थींदो आहे प्यार छा मूंखे ख़बर नाहे त तूं हिते केतिरा केस कया आहिनि ठीकु आहे मां पापी आहियां मां गुनाहगार आहियां मूं काफ़ी नियाणियुनि जूं इज़तूं लुटियूं आहिनि काफ़ी घर बर्बाद कया आहिनि पर तुंहिंजी न मन मानी मूर्त मूंखे मोहे विधो आहे मूं सभु कुझु छॾे ॾिनो बसि तोसां शादी कंदुसि न सभु कुझु ठीक थी वेंदो प्लीज़ तूं छा थो सम्झी त इहे मुंहिंजे घर अची मूंखे तंग करे मां तोसां शादी लाइ तयारु कई हुयसि इहा तुंहिंजी भुल आहे मां चवां थी महिरबानी करे तव्हां निकिरी वञो हले वञे निकिरी वञी मुंहिंजे घर ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ मां तुझी जिंदगी में निकली वञा तू मुंहिंजी ज़िंदगी आहे ज़िंदगी का सवाइ कोई ज़िंदा रही सघे थो हरगिज़ न मां तोखे कोन छॾींदुसि तोखे मुंहिंजी मोहबत जो एतराफ़ करणो पवंदो ऐं ठीकु आहे जेकॾहिं तूं चाहीं थी त तुंहिंजी ज़िंदगीअ मां निकिरी वञा त पोइ रस्तो ॿियो आहे त मां पंहिंजो पाण खे हिन ई घर में गोलियूं हणी छूट करे छॾियां हले मुंहिंजी रख तुंहिंजे कंदनि मच खे त जीअं दुनिया खे ख़बर पए त आशिक़ कीअं महबूबनि ते क़ुर्बान थींदा आहिनि नादिर खान तुंहिंजे दिमाग़ ते वॾे को भूत सवार आहे भूत त सवार आहे मुंहिंजो दिमाग़ पर वॾे को न तुंहिंजे इश्क जो भूत सवार पर अॼु मां तो वटि वॾे जो पुटु थी न तुंहिंजो आशिक़ थी आहियां मूंखे पंहिंजे प्यार जी ख़्याल मां चवां थी निकिरी वञ था निकिरी वञ था अॼु दुनिया खे मां ॿुधाईंदुसि त तूं नादिर ख़ान जी मोहबत खे केतिरी ठुकाए ऐं मां हाणे जो हाणे पाण खे ॿुधाए छॾियां पाण खे मारे त सॼो निज़ाम मुंहिंजे ॿाहिरां थी ईंदो मुंहिंजी ज़िंदगी का बात नहीं कि ये जान चलाए जानवर मां ठीक है तो तैयार है नादिर खान तू ये नथो करे सघी तू पढ़ियो छा आहे मां छा कयां मुंहिंजी मजबूरी आहे मां जॾहिं किताब जो वर्क उथलायो त हर वर्क ते मूंखे राणी हिन में मुंहिंजो हिकिड़ो ॾोह आहे ऐं बाक़ी जेके दुनिया जी सब्जेक्ट जी ॻाल्हि कयूं त मूं घणो कुझु पढ़ी छॾियो आहे तू सिर्फ सब्जेक्ट किताब पढ़िया है तो
शौंची खोट आहे जेकरे तोवर मुकम्मल हिला बुझिया तो तू कदे भी एड़ी हरकत न करी ना मूं शौर जी खोट आहे तुझे दिल में मुझी मोहब्बत नाहे ओके गुड बाय डार्लिंग गुड बाय ना गुड बाय मैं तो सब वायदो थी गया तमाम उसा शादी जरूर कर बस पर मुझे कोई शर्त है डार्लिंग तू हुक्म था यार हूं के अपराध हो ना उन डूंगर दारे पांची शीरी जे ला खीर नदी बहाने की कोशिश कई न बहाए सकियो पर नादर खान बाहिंदो आसमान का तारा लारे तुझे कदमन में मिसाए सके तो नादर खान तू हुक्म कर दस मंजवती ये सब शैल तुझी पहुंचना पड़े यार तू कोई हुक्म कर ओके हुक्म कर केड़ो कमाए तू शाह संचर सालों बैठी उनकी चंगी तरह याद कर उन्हें जो हिकड़ो अल्लाह की चंगी तरह पढ़ी ओए तो कोई ओ मां तो शादी ला तैयार हूं दस ओके डार्लिंग शाह साईं जो हिकड़ो रसा अरे तू हुक्म कर 4 साल याद कया मां इनको को प्रॉब्लम है मां समझना दिली दिल में तू मुझे बहुत मजे चुकी है ठीक है हाँ डार्लिंग पांचे ना प्रॉमिस पे कायम रख मैं चाह थी ना मैं पहले वायदे ने कायम हूं दस तू मेरी याद का करे चल हाय हाय दिल्ली लेके चढ़े मेरा ओके जे तुम्हें हासिल करना है तो मिलनो पाओ ओके बाय डार्लिंग ओके अजीब चलो बहुत इंसान हूं कि वो केड़ी मुसीबत में भी फंस गया है या अल्लाह ये दुआ आसान है शायद समझ तू क्या रही माँ माँ हाँ क्या रही तू मैं इतने की आई है माँ माँ औरत आया हूँ मुझे पट्टी था मुझे चट्टी था तू क्या पैर में कुछ हो जाऊँ तू कभी बात संभाल तू आनी की नहीं तोखे में पट्टी था तोखे में चट्टी था तू औरत आई हाँ तू औरत आई केर कुछ भी कौन चाहूँ है ना केर कुछ भी कौन चाहूँ तो कुछ ना थी वो केर तुझे में चुने दो माँ तुझे केर आया सारी जिंदगी मुझे मुझे के मैं तुम्हें सदी हुई कौन है माँ तुझे केर आया इसलिए केर में तुझे भेजना केर में तुझे कुछ ना चाहिए तू नहीं परेशान है तो अंदर आके आराम कर तू बेड़ती करे मुझे हिफाजत करनी है न तू बेड़ती करे मुझे किए भी बचाए सकी माँ तो माँ मुझे हिफाजत न करे सके माँ उन्हें के न बचाए सके कुत्ता खाई लिया वो मरी गया परेशान है हाँ माना तो समझ तो आराम कर ये घर तुझे ही आ रही
ॻाल्हि आहे